ونستعين ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا ضد له ولا ند له ولا مثل له ولا مثيل له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ونبينا محمدا عبده ورسوله الذي أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दिल जी गहराम सां बुलंद आवाज़ सां सलाह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व असहाबिहिम व बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन अज़ीज़ान गिरामी बरादरान इस्लाम मौजूद हाज़रीन है मौजूद सामीन तवां समूरे जा समूरा मुबारकुन जे लायक आयो जो अल्लाह साईं तव्हांखे अलाए काथों काथों चूंडे करे मांजे कुरान अज़ीम वारी महफ़िल मजलिस में विहारियो अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी मंज़ूर मक़बूल फरमाए। मुंतज़मीन जो इंतज़ाम असांजे भाउ मुजाहिद
मियां सदाम हुसैन जी मेहनत ऐं मुआविनीन जो ताउन अल्लाह से पांजी बारगाह में मंजूर मकबूल फरमाए। ही प्रोग्राम ही जलसो अल्लाह से असाए तांजे लाइ हिन ॻोठ वारनि जे लाइ समझ जो ज़रियो बनाए ऐं ही प्रोग्राम ही जलसो असाए तांजे लाइ जलसे वारनि जे लाइ समूरनि जे लाइ मग़फ़िरत जो ज़रियो बनाए, माफ़ीअ जो ज़रियो बनाए। अल्लाह से हिन जलसे के हिन प्रोग्राम के असाए तांजे लाइ निजात जो ज़रियो बनाए। मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा दोस्त, ही मुहर्रमुल हराम जो महीनो हली ऐं चली रहियो आहे। जंहिं मुहर्रमुल हराम में बेशुमार वाक़ियात रूनुमा थिया आहिनि। पर उन्हनि समूरनि वाक़िअनि मां वॾे मां वॾो वाक़ियो, दर्दनाक वाक़ियो हज़रत इमाम हुसैन जी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत, उनजे साथियुनि जी शहादत जो वाक़ियो। हिन महीने जे अंदर हर मुसलमान गम में निढाल नजर ईंदो आहे। हर अख हज़रत इमाम हुसैन जे गम में आली नजर ईंदी आहे। मां जॾहिं वठी पहिरीं मुहर्रमुल हराम खां ही जलसा शोहदाए करबला जी निस्बत सां कया आहिनि। अल्लाह जाने तो जाथे भी हज़रत इमाम हुसैन जो उनजे साथियुनि जो करबला जो वाक़ियो बयान तो थियो। सारी जमात दे नजर कई पे वञे त हर अख पानी वाहींदे नजर आई। हर दिल गमज़दा नजर आई ऐं हर मोमिन मुसलमान के इहो गम जरूर आहे ऐं जरूर रहंदो। असुल गम जेको आहे अल्लाह जाने तो हिन जमात के हो जेके असांजा दोस्त हिकिड़ो गम ज़ाहिर करण जो तौर तरीक़ो इख्तियार कयो था। अल्लाह जाने तो असां उन्हनि ॾे नज़र कई आहे त कंहिं बि माण्हूअ में
गम जी ज़री नज़र न आई जेके पाण खे धक पियाण जेके असां जॾहिं चवनि था त हिननि खे हज़रत इमाम हुसैन जो गम ई न आहे जेके चवनि था त असां हज़रत इमाम हुसैन जे गम में निढाल हूं बेताब हूं नालान हूं परेशान हूं अल्लाह जाने तो ये कुरान मजीद मुझे साम्हूं आहे असांजे जलसनि ते रस्तनि तूं जाॾो गुज़रदा कयो पहिरीं खां वठी वेंदे ॾहीं ताईं मूंखे कंहिं बि इन्हनि दोस्तनि जे चेहरे में गम नज़र न आयो जाथों टपों पिया रुगी टह टह लगी पई गम रुगी कारण कपड़न ते पहुतो ॼण ईद लगी पई जड़ो लोगो पियो देगिन ते भत ते वठ पकड़ लगी पई देगी जो दाऊं ऐं रड़ियूं लगियूं पियूं देगिन जूं वठ पकड़ जड़ो भत ते टह टह और इल्जाम वरी असां ताईं वेठा हिननि खे हज़रत इमाम हुसैन जो असुल गम त उहो आहे जेको अखियुनि ते पाणीअ जी सूरत में तरी थो अचे इहो आहे असुल भाई हे कहिड़ो गम आहे हेॾो धक हेॾो टहक इहो गम थियो ॻाल्हायो नथा हे क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं आहे मां टहक ॾिठा चाचे का इहो गम आहे होॾो तॾा विछाया अथऊं होॾो पेरें उघाड़े था घुमनि वरी होॾो भंग जी वठ पकड़ लगी पई हिकिड़े खे चवां पियो हज़रत इमाम हुसैन जो होॾो गम था कयो होॾो वरी वतो था नशा कंदा इहा शइ तव्हांखे जुगाए थी चई साईं छा कयूं असांजो अंदरि फाटे थो असां जे दर्द था भुलायूं छड़ी फिरेबियूं छड़ी अटकिलियूं छड़ी चालाकियूं भला मां तव्हां ख़ुदि पुछां असां तव्हां जेको कज़ियो थींदो आहे तॾो मरण खां पोइ विदाऊं कनगी अबो वीचारो बीमार पियो आहे अॻे ई तॾो विझे त अबो वियो सियाणो चवंदोसि दोस्त वीचारो मरीज़ पियो आहे हे चयो मूं वारो दोस्त वियो अॻे ई तॾो विझी वेही रही अकुल वारो चवंदोसि न पोइ माण्हुनि खे छा थी वियो आहे माण्हू चवंदा त वॾो इश्क हिननि खे वॾा परवाना आहिनि साईं हज़रत इमाम हुसैन जे गम में 10 ॾींहं तॾो था करनि काॾों माण्हुनि जी सम्झ ख़तम थी वई आहे हज़रत इमाम हुसैन शहीद थियो आहे 10 तारीख़ ते वरी तॾो वरी 1 तारीख़ खां वठी जंहिं ॾींहं ते शहीद था थियनि उन ॾींहं ते वरी तॾा ख़तम था थियनि वाह जिन्हनि जी दानाई आहे वाह जिन्हनि जो अकुल माण्हू बि सफ़ा अखियुनि बूट थी विया आहिनि चवंदा वॾो हज़रत इमाम हुसैन जो हिननि में गम आहे वॾो दर्द आहे वॾा इश्क आहिनि वॾा परवाना आहिनि हिकिड़ो चइबो चई वॾो हज़रत इमाम हुसैन जो गम अथनि हेॾो पाण खे कुटंदा हेॾा धक था हणनि तॾा विझी वेठा आहिनि मां चइबो तॾहिं तूं वियो आहे न चई साईं न मां चइबो वञी ॾिस त साईं करनि छा था तॾहिं ते हेॾो बिरयानी थियूं चढ़नि वाह जो कमु अथनि
हम दाल मानी असां पिया वक्त गुज़ारींदा वरी मुहर्रम जे ॾींहं में रुॻी बूटियूं ऐं बिरयानी था खाइनि होॾो सिगरेट ते ॿियनि महीननि में गुज़ारो कंदा वरी मुहर्रम जी पहिरीं तारीख़ शुरू थी त रुॻी चरसी चरस आफ़ीम ई आफ़ीम सूटे मथां सूटो वाह जो कमु हे जेके आशिक़ हे जेके परवाना अखियुनि में पाणी था वहनि हे वरी वीचारा लिस्ट में ई न आहिनि अल्लाह जाने तो क़ुर मजीद आहे मुंहिंजे साम्हूं मां चौथी जी राति मुहर्रम शरीफ़ जी कंडियार में हुउसि करबला जो वाक़ियो मां कयो शुरू अल्लाह जाने तो हीअं अखियुनि में माण्हुनि खां पाणी पियो वहे इहो आहे दर्द हुननि अटकल सटकल या बदक कया केरु ॻाल्हाइण वारो बि न आहे भला इहो जेको तौर तरीक़ो इहो मल्हाए रहिया आहिनि इहो काथां साबित आहे अदा तौर तरीक़ो गम जो उहो मल्हाइजे जेको नबी साईं खां साबित हुजे न ॻाल्हायो नथा तौर तरीक़ो गम जो वो मल्हाइजे जेको हज़रत अली साईं खां साबित हुजे न तौर तरीक़ो गम जो वो मल्हाइजे जेको हज़रत इमाम हसन हुसैन खां साबित हुजे न इहो जेको असांजा दोस्त मल्हाए रहिया आहिनि तौर तरीक़ो गम जो इहो साबित आहे नबी साईं वटां हज़रत अली साईं वटां हज़रत इमाम हसन हुसैन वटां कंहिं बि आल बैत जे फर्द वटां हो त शरीयत जा पाबंद अल्लाह जाने तो जेॾा बि हुननि जे मथां गम आया तकलीफ़ आयूं सवाइ सब्र जे ॿियो कुझु ई न अखियुनि में पाणी ज़रूर वरियो अथनि पर धक न आहियूं कॾहिं गम जे टेम ते दान न कयूं कॾहिं गम जे टेम ते रड़ न कयूं गम जे टेम ते वॾियूं वॾियूं तकलीफ़ नबी साईं जे साम्हूं चाचे अमीर हमज़े जो लाश मुबारक जनाज़ो पियो आहे नबी साईं चाचे ॾे नज़र फरमाई साईं जे अखियुनि में ॻोढ़ा गवी साहब ने फरमाया हुआ मुख या रसूल अल्लाह साईं नथा सुञाणियो छा बीजी आओ पाण साईं ने फरमायो मां सुञातो आहे पंहिंजे चाचे खे पर मां बीजी न लावियो आहियां जो मुंहिंजे चाचे जी वॾी बेहरमती कई अथऊं रुॻी शहीद न कयूं मुंहिंजे चाचे खे मुंहिंजे चाचे वीचारे जी ज़ुबान कटी अथऊं रुॻी शहीद न कयो अथऊं मुंहिंजे चाचे खे मुंहिंजे चाचे जे कननि जूं पापड़ियूं वठियूं अथऊं रुॻी शहीद न कयो अथऊं मुंहिंजे चाचे खे मुंहिंजे चाचे जी चपनि जूं चोटड़ियूं वठियूं अथऊं रुॻी मुंहिंजे चाचे खे शहीद न कयो अथऊं मुंहिंजे चाचे जो सीनो मुबारक चाक करे पेट मुबारक चाक करे आंड्रा आहिनि गुंडा आहिनि दिलि कढी वई आहे जिगर कढियो आहे ज़ालिमन वॾो ज़ुल्म कयो आहे साहब साईं ॾे नज़र फरमाए साईं जे गम खे ॾिसी फरमायो साईं छा कयूं वावेला क्यों भाड़ घोड़ा क्यों रहियूं क्यों दाऊं क्यों चीखा क्यों जई वॾो ज़ुल्म कयो अथऊं साईं तव्हांजे चाचे सां ज़ालिमन कयूं त कयूं छा बिना देर जे मुंहिंजे प्यारे साईं फरमायो अल्लाह से फरमाया अल्लज़ी इज़ा असाबकुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अञा आस्ते आ गयो सुभान अल्लाह तव्हां बि मातम करे करे थकी जी पहुता हुआ असांजा बि घणा लुॾल हुया पंहिंजा असांजा अड़े छा था कयो बस मिड़े ताईं भत जे कढूं भत जे कढे ईमान विञायो
एकरा वरी मोमिनाणी जे कदा अल्लाह जाने तुझे मोमिनाणी माता में दिन चलने मोमिन एक ही घरों में निकले सही तो जवां करना गलत एकरे गोठ जे जाकर दे असांजा मौली साहब का दलील न उस पढ़ दे या मुंझी पियो चौंस द औरतन के छो तो मातम कराई जे ठीक आ ता चौथा त मां तोबा क्यों ऐलान तो क्या ता जे चौन दे लाउड ते ऐलान के त का भी मोमिनानी औरत बाहर न अचे मैदान ते मातम जा जेके आजादारी करनी आई आ गलत नहीं मौजूद बाकी मोमिन पिंडाल में जमा थे खबर तने पे बेचारो पान अकेलो बैठो पिंडाल में एक मोमिन ना आया जो को पिंडाल फाटा फाटा करो उन पिंडाल में एक मोमिन नजर ना आया हर हर लाउड स्पीकर दे दाऊं करे चे इको साउंड दे मेरे मौला तू मोमिनानी को दा बाकी मोमिन आपे असांजा केतरा ही दोस्त है मोमिनानी जे गड लुडी पिया हड़ विञाए छॾियो अल्लाह जाने हड़ विञाए बुलंद आसा जो सुभान अल्लाह और कुरान अज़ीम में अल्लाह से फरमाया इज़ा असाबतुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मुझे प्यारे साईं मुझे आका साईं आसमान जे सरदार नूरन जे सरदार अर्शन जे सरदार फर्शन जे सरदार मुझे मिठे नाले वाले मिठे साईं हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो जवाब में त अल्लाह साईं असा के सब्र जो हुकुम फरमाया है जालिम चोटी जो जुल्म किया मुझे चाचे के ईज़ा वली वरी ईज़ा वलना तो पर इन ते मते रहियो ना इन करियो इन ते मते जी खाना इन करियो और इन ते मते रुबायो मरसिया ना इन पाना इन ते मते रुगी सब्री सदो करो लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। केडो नबी साईं के इन वक्त गम सीने मुबारक ते छाजियो हाउ के ना 11 टुकड़ा चाचे जा ॾिठो पो कयूं दाऊं कयूं रहियूं कयूं चीखा इहो आ गम मलाइण जो तरीक़ो नबी साईं जो हिकिड़ो फर्ज़ हूंदो हुयो साईं जे अखियुनि मां पाणी वही आयो और जो फर्ज़ साईं खे ॼमियो वई उन वीचारे जो जॾहिं दुनिया जे जहान मां रूह परवास थियो वही साईं जे अखियुनि मां पाणी वही आयो टियों फर्ज़ वरी वो भी अल्लाह साईं खे प्यारो थियो साईं जे अखियुनि मां पाणी वही आयो हाणे आखिरी पुट हज़रत इब्राहिम साईं जी त्रीह मुबारक दिया पोयां पसावन हज़रत इब्राहिम जा हिकिया वीचारे खे साईं जी अखियुनि मां ज़ारो क़तार जो पाणी वही हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं खे फरमायो साईं तव्हां असांखे झलींदा हो अॼु पाण पिया अखियूं मारवायो ओ मुंहिंजा प्यारा साईं मुंहिंजा आका साईं तव्हांजे अखियुनि मां पाणी पियो वहे
साईं वाला असांखे मनो करे पाण अखियुनि मां ॿिया पाणी वायो मुझे प्यारे साईं मुझे आका साईं मुझे रहबर साईं फरमायो मां इन अखियुनि जे पाणी खां तव्हांखे काथे धरियो आहे इन शइ ते कॾहिं बि कंहिंजो कंट्रोल अखियुनि ते कान थींदो बाक़ी रही ॻाल्हि मां झलींदो आहियां साईं फरमायो ॾुखे टेम ते वार पटन खां साईं फरमायो मां झलींदो आहियां गिरेबान खान खां और मुझे आका साईं मुझे रहबर साईं फरमायो मां झलींदो आहियां रन में दाउने चीखन करण खां साईं फरमायो वावेला करण खां बाक़ी अखियुनि जो पाणी किथां पियो झलजे हे मुंहिंजो प्यारो पुटु हज़रत इब्राहिम आख़िरी पसावन मुझे इब्राहिम जा मां हज़रत इब्राहिम में राय केॾियूं वेंदा रखी वेठो हुअमि त इहो वॾो थींदो मां अखर अखर करे पाण क़ुरान अज़ीम मां पढ़ाईंदो साल मां इन इब्राहिम खे अखर अखर करे पाण सॼो क़ुरान मजीद यादि कराईंदो साल मां इब्राहिम में उमेदार रखी वेठो त मां इन जी सुठे नमूने सां शादी कराईंदुसि साईं फरमायो इब्राहिम अॼु मां मिठे साईं खां जुदा थो थिए इब्राहिम जी जुदाईअ मुंहिंजो जी झोरे विधो आहे तॾहिं बेख्तियार अखियुनि मां पाणी वही पियो आहे तॾहिं अखियुनि मां पाणी वहे थो अखियुनि ते वस न हलंदो पिदरी शफ़क़त इब्राहिम जुदा पियो थिए अखियुनि ते नथो वस हले बाक़ी साईं ने फरमायो ॾुखे टेम ते ग़म जे टेम ते को वावेला थो करे दाऊं ऐं चीखूं रड़ियूं थो करे ग़रीबान फाड़े थो मुंहिंजे प्यारे साईं फरमायो मां इन शइ खां जलींदो आहियां ऐं जेको माण्हू ईअं करे थो इन जो असां सां वास्तो ई न आहे क़यामत जे ॾियारे उन माण्हूअ खे मां वेझे अचण ॾींदुसि जेको ॾुखे टेम ते ग़रीबान थो फाड़े रड़ियूं थो करे दाऊं थो करे चीखां थो करे वावेला थो करे असां उन्हनि दोस्तनि ते कहिड़ी मयार ॾियूं असांजी हालत बि इहा लॻी पई आहे जो असांजे घरनि में कॾहिं कज़ियो थी पवंदो आहे असांजे घरनि में को बीमारी जो मसइलो थी पवंदो आहे औरतुनि जूं तरड़ियूं बेन था वॾे तेज़ आवाज़ सां सॼे ॻोठ में गूंजदियूं न पर मर्द बि आपे खां निकिरी वेंदा भाव कनि न ॻाल्हायो नथा इहा शइ जाइज़ ई न आहे नबी साईं फरमायो जंहिं ईअं कयो इन जो असां सां वास्तो ई न आहे तॾहिं त अल्लाह अज़ीम क़ुरान अज़ीम में फरमाए والأنفس والثمرات وبشر الصابرين अल्लाह ने फरमाया ओ ईमान वारो होशियार रहजो सही भला शाखों होशियार कन खोले बुझो अल्लाह ने फरमाया तमा अल्लाह ने जरूर ताके आजमाइनो कदे मां अल्लाह ने ताजे घर में मानू मारे आजमाइनो कदे मां ताजे माल मिल्कियत में नुकसान दे आजमाइनो कदे मां ताजे फसल के तबाह करे आजमाइनो अल्लाह ने फरमायो होशियार जो न टाइम ते आपे कोन निकल जो पांजी सोच के पांजी समझ के न वञाइजो पान के कंट्रोल खां ॿाहिरि न कढिजो इन वक्त ते पान में सबो पैदा कजो इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन
टेम ते होशियार रहिजो आपे खुन निकिरजो सब्र जो मुज़ाहिरो कजो व बशिर साबिरीन पो बिशारत मां अल्लाह ताके दुनिया में ही ॾेई तो छॾियांव तांजा दुनिया में भी बेड़ा पार त सब्र जे सदके आखिरत में भी बंगलो महलात बिस्तार नसीब कर सब्र मिलो मेहरबानी करे गम जी हालत में दुख जी हालत में कज़िए जी हालत में पाण ते भी कंट्रोल कयो पंहिंजन बच्चन ॿारन नबी साईं फरमायो जो कज़िए जे टेम ते साईं जन फरमायो जो रणियूं तो करे दाऊं तो करे ॼण हिन अल्लाह जे फैसले ते एतराज़ छा कयईं अल्लाह साईं जे फैसले ते एतराज़ कयईं अल्लाह हज़रत अली साईं फरमायो जेको क़ज़िए जे वक्त में या दुखे वक्त में हज़रत अली तो फरमाए वावेला तो करे मातम तो करे हणियूं पियो करे चीखा पियो करे साईं जन फरमायो इनखे नफ़ो तो कुछ ही न थींदो हा तूं पंहिंजी हड़ तो विञाए नफ़ो त कुछ ही न थींदो भला कंहिंजे रोअण सां को माण्हू मोटी त न ईंदो आहे कंहिंजे मातम करण सां को नुक़सान वो पूरो तो न थींदो आहे हज़रत अली साईं फरमायो तूं पंहिंजी हड़ तो विञाए अल्लाह साईं जी रज़ा ते राज़ी रहिजी आ मां कुर्बान वञा इब्राहीम जे मान मर्दबे सां अदा मां ता खुद सवाल क्या बाबे के पुट वधी गई सुञाणींदो ॼाणींदो आहे कन ॿियो पीउ खां वधीक हर शइ में वाको पुट हूंदा कन ॿियो को ॿाहिरियों हज़रत इमाम हुसैन वाक़ुफ़ हो त बाबो हिते नथो मुंहिंजी मदद करे सघे जेकॾहिं मदद करण वारो आहे त को अल्लाह नानो मुंहिंजी हिते मदद नथो करे सघे जे मदद करण वारो आहे ऐं ॿियो पैगाम तां असांखे सब्र जो ॾई आहे वॾो ज़ाल ज़ुल्म कयो बेइंतहा ज़ुल्म कयऊं जो हज़रत इमाम हुसैन जे कातिलनि जे मथां चो लख लानत जो हज़रत इमाम हुसैन जे कातिलनि जे हामिन ते भी चो लख लानत जो बेशुमार लानत असां काथी लानत नथा कयूं असां चवंदा जेके हक़ीन जेके हज़रत इमाम हुसैन जे क़त्ल मुलविस आहिनि उन्हनि खे अल्लाह दुनिया में भी ज़लील ऐं रुसवा कयो आहे लानती बणायो आहे आख़िरत में भी उन्हनि जे लाइ जहन्नम जी बाहि भड़के ॾियूं वो ज़लील थी विया तबाह थी विया लानती थी विया रुसवा थी विया ख़्वार थी विया हज़रत इमाम हुसैन जो अल्लाह अज़ीम बोल बाला करे छॾे हाय आ ॿियो पैगाम हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में साईं तव्हांखे सब्र जो करे अल्लाह जाने तो एड़े टेम ते हज़रत इमाम हुसैन सगीरो कबीर बच्चन खे शहीद थींदे ॾिठो आहे तॾहिं बि सब्र जी दामन खे न छॾियो कासिम साईं शहीद थी वियो अल्लाह वॾो वाक़ियो दर्दनाक करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन बीठो आहे साईं के खीमे में रोहण जो आवाज़ आयो बिना देर जे खीमे जे तरफ दौड़िया ऐं अंदर खीमे में दाख़िल थी फरमायूं तो केर शरीयत जे खिलाफ जो कम करे केर पियो वो हो रहियूं आहिनि दाऊं करे आवाज़ आयो मूंखे रोहण जो केर पियो नाजाइज़ कम करे नाने मोहम्मद असांखे सब्र जी तलकीन कई हुई कुरान मजीद असांखे सब्र जो वाइद ऐं नसीहत करे पियो तव्हांखे इल्मु न आहे छा जो तव्हां
एगो गैर शरई कम पिया कयो गुस्से कावर में जने साईं ने ये लफ्ज़ फरमाया अम्मा साईं फरमायो हज़रत इमाम हुसैन जी घर आई फरमाए दियो मुझा साईं असां सब कुरान अज़ीम जा पढ़े रहूं असां के इल्म दरोन जायज़ी ना आवाज़ सां और साईं असां तो सब्र सा वक्त बिया गुजारियो असां तो जिक्र सा वक्त बिया गुजारियो जी अल्लाह ने फरमाया नमाज सा सब्र सा जिक्र सा वक्त गुजारियो असां तो शरीयत के मुताबिक एक नमाज भी कज़ा न कया जो करबला के मैदान में असां तयम्मुम करे भी रब रहमान जी नमाज को भी अदा कंदा असां कोई न थोरो मुझे रोन जो आवाज और फरमाया तो सही ये शहजादो तहांजो बचड़ो उन जे करे बुख जे करे हे वीचारो बेताब नाला में परेशान असां वॾाउनि जो बुख बर्दाश्त कई वेठा उन बर्दाश्त कई वेठा हे नंढड़ो बाबा साईं हिन वीचारे को बुख उन बर्दाश्त न थी चइनि ॾींहंनि जी बुख जे करे उन जे करे मुंहिंजी बि थरियूं सुकी चुकी आहे और मुंहिंजा साईं हे वीचारो ॾाढो वीचारो उन जे करे बेताब हलक सुकियाद हे वीचारो रोई पियो मां ॾाढे पहचान जी कोशिशि कई मांसि हेॾे लोॾा ॾेई वई होॾे लोॾा ॾिनामांसि होॾे मां घुमाए वई होॾे घुमायो मांसि हिन खीमे में मुंहिंजा साईं पर उन जे करे वीचारो बसी नथो करे साईं जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा पिए त अखियुनि मां पाणी वही आयो पंहिंजे शहज़ादे पुट अली असगर खे पंहिंजे हथनि ॾे खणी ॿार खीमे मां निकिरी आया फरमायो ओ ज़ालिमो तव्हांजी वेड़ तव्हांजी लड़ाई तव्हांजी जंग तव्हांजो जहिड़ो मां इमाम हुसैन ज़ाया आहियां मुझे साथियुनि सां आया हे त नंढड़ो ॿारु आहे जंहिं वीचारे जी उमिरि 6 महीना आहे जंहिं वीचारे खे अञा दुनिया जे जान जी ख़बर कान्हे का ज़ालिमो तव्हां हिन वीचारे खे छो था तड़पायो और ज़ालिमो ॿ ढुक पाणीअ जा ॾियो त मां अली असगर जे वात में विझां ज़ालिम टका दाॾनि बजाए पाणीअ जे हिकिड़े ज़ालिम चिस्त तीर जो पकड़े हज़रत अली असगर जे गर्दन मुबारक ते खणी कमान में तीर थो छॾे जेको तीर स्पीड में घुमाए थो अचे थो हज़रत अली असगर जे गर्दन मुबारक खे ठा करे लॻे थो अल्लाह जाने थो आरो पार गर्दन मुबारक खे तीर थो करे वञे खून जी फारन वारी सूरत बणिजी वई रत वही पई हज़रत अली असगर खां खून जा कतरा हज़रत अली असगर जा हज़रत इमाम हुसैन जे जिस्म ते अची पिया पाण शहज़ादे खे इन हालत में ॾिसी अखियुनि जो पाणी रोके न सघिया पंहिंजे शहज़ादे खे ॿियो त कुझु न चयूं ही लफ़्ज़ ज़रूर ॻाल्हायूं फरमायूं त ओ शहज़ादा अल्लाह साईं तुंहिंजे मथां महिरबानी कई जो नंढी उमिरि में तोखे शहादत वारो लक़ब एज़ाज़ नसीब फरमायो आहे पुट वञ अल्लाह जी ज़ियारत कर नाने मोहम्मद जी ज़ियारत कर नाने के सलाम ॾिजाए ऐं नाने के मां इमाम हुसैन जो पैगाम पहुचाए जाए चइजांसि त साईं तव्हांजो प्यारो ॾोॾो इमाम हुसैन मुंहिंजो बाबू उहो बि तव्हांजे दीन मथां तव्हांजे क़ुरान मथां तव्हांजे शरीयत मथां क़ुर्बान थियो अचे थो पियो दिल ते हथ रखो थोड़ो असां पंहिंजे पुटनि जे बुखार वारी हालत ॾिसी आपे को निकिरी वेंदा आहियूं हाउ करूं असां पंहिंजे पुटनि जे जिस्म ते थोड़ी रत ॾिसंदा आहियूं त होश ख़ता थी वेंदो हज़रत इमाम हुसैन खे सलाम नथा कयो जंहिंजे अखियुनि जे साम्हूं अली असगर खे गर्दन ठा कराए तीर लॻो आहे गर्दन मुबारक खे तीर आरो पार थी वियो खून जी फारन वारी सूरत थी वई रत वही पियो
अड़े वक्त में भी अल्लाह जाने तो केडो सब्र जो मुदाब न मातम था करन न रणियों था करन ताऊं था न चीखा था करन न वावेरा था करन हेडो जुल्म रुगी बल्लव था चन शहजादा वनी अल्लाह जो दीदार कर नाने के सलाम ॾे जाए ऐं नाने के चो तो तुझे दीन जे मथों तुझो ॾोटो प्यारो हज़रत इमाम हुसैन मुंहिंजो बाबो उहो बि कुर्बान थियो अचे थो इन खां मथे केरु ॿियो को सब्र कंदो ॻाल्हायो नथा हज़रत इमाम हुसैन सब्र करियो हे वरी वठ पकड़नि हीअ कार लॻी पई काथों ये सिखिया आंदियो मातम हज़रत मौलाना मरहूम अब्दुल कादिर रिंद साहब चंदो तो सजो कुरान खोलियो काथे भी अल्लाह इन न चयो इन अल्लाह माल मातमीन जाडे ताडे ता नजर कंदो कुरान में जाथे काथे ता के नजर इंदो इन अल्लाह मास अल्लाह मातम वारन सां गॾु न आहे अल्लाह सब्र वारन सां गॾु यो पैगाम ॾियो हज़रत इमाम हुसैन हिननि जा कम सभु हज़रत इमाम हुसैन जो पुत्र हो तौहीद जो पैगाम ॾियो हे वरी गाज़ियाबाद जे साम्हूं सोली सणाई कजे हो बि चए थो ईअं कीअं सोली सणाई कयां रसा त खोलियो त हिकु माण्हू ॾींहं जा तारा ॾेखारियां पंजाब जे पासे जे गाज़ियाबाद आहियूं वरी लोह जो बत्तियूं शतियूं हणंदा आहिनि न मींहं जो वसियो तो गाज़ियाबाद थियो अर्थ जेको फ़कीर हुजे वञे हुन में चिंबड़ो वञे हिकिड़ो थोरो नशे में कुझु घटि हो छो त हे हूंदा आहिनि सदाईं आउट होश ई न हूंदो अथनि शुरू में सुबुह ताईं अखियूं न धोअनि मुंहुं न धोअनि पाणी छंडो न हणनि वॾा जी सलामी करणु गाज़ियाबाद हर को लो थींदो वञे हिकिड़ो वरी थोरो वरी होश में अचे सभु लेन ठाहियूं बीठा आहिनि ख़ैर त आहे ईअं परे खां हथड़ो जो जॻह तो शाटा हर करे जीअं अॼु त साईं बड़का खड़ा आहे इहा हालत लॻी पई आहे सजदा बि झंडे खे हज़रत इमाम हुसैन कंहिंजो सजदो कयो बाहूं बि झंडे जे अॻितों ॿधियूं था हज़रत इमाम हुसैन कंहिंजे अॻितों बाहूं ॿधियूं इन वक्त में साईं शहजादन जी कुर्बानी ॾिसी ओ अली अकबर जी शहादत उम्मत में अली अकबर जी शहादत ओ पंहिंजे फाटे जी शहादत पंहिंजनि भाइनि जी शहादत ॾिसी अल्लाह जाने तो पाण भाग रबाए पंहिंजनि भाइरनि खे पंहिंजे भाटे खे पंहिंजनि पुटनि खे खणी पासीड़ो करे ऐं फरमाईंदा ज़ालिमो तव्हां ज़ुल्म जी इंतहा कई आहे पर मां इमाम हुसैन जी तव्हां अल्लाह साईं खे कंहिंखे तव्हां नाने खे बाबे खे अल्लाह ज़ालिम चवंदा साईं भले पियो जे अल्लाह जी कोरट में आज देर अंधेर में अल्लाह एक मां इमाम हुसैन जो बदलो वठो थियो भी है सब जलील सब रुसवा थिया सब ख्वार पाण के पाण ये कुटे कुटे मरी विया पाण हाने ता फैसलो कजो पाण के पाण कुटे कुटे मरी विया हाने फैसलो ता पाण कजो त हरकत के में आ अल्लाह हज़रत इमाम हुसैन फरमायो ता इंतहा कया माजी दिल ते वडो बार थी पिया मां हज़रत अली अकबर जी शहादत अली अकबर जी हेड़ा ताजे ज़ुल्म जी ताजे तरह तरह जा ज़ुल्म ॾिठा ना मुंहिंजी दिल ते वडो बोझ बार थी पियो आहे नानो मोहम्मद भी दिल तो बोझ बार नमाज में लाईंदो हो मांखे भी 5 मिनट मोहलत ॾियो मां भी रब रहमान जी नमाज अदा करे वठां बड़ा नमाज पर जो ज़ालिम चवंदा साईं पानी तोखे वुज़ू लाइ ॾींदासीं कीअं नमाज पढ़ ओ पाण साईं अल्लाह जी शहीद जी रब के पाक फरमाया
माइन जी रत मां तयम्मुम कंदुस ऐं रब रहमान जी नमाज़ पढ़दु बिना देर जे चादर मुबारक विछाए करे ऐं अल्लाह अकबर करे नमाज़ शुरू करे सना पढ़ी फरमाइंदा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ओ मुझे अल्लाह ज़ालिमन ज़ुल्म किया पर इन वक्त में भी हज़रत इमाम हुसैन तुझे सामू हथ जलियो पियो आहियां इन वक्त में भी मां तुझो ॿियो कयां इन वक्त में भी मुझे अल्लाह मां तुझी बि इबादत कयां इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। जिंदगी साल बेतन तुझा सदा जना तुझा रुको गया तुझे सामू हथ जलिया वल्लज़ीन यबीतून रब्बिहिम सुज्जदन व क़ियामा तुझा सदा का तुझा रुको क्या अजाने भी तुझी इबादत बाकी व इय्याका नस्तईन। सारी जिंदगी हर और पे हर माद दे तो खाई मदद घुरिया आने न वक्त में भी तो खाई मदद ब्यागो सजदे में व्यान भी रकात हाने अल्लाह जे हुजूर सजदे में पेशानी मुबारक अल्लाह जे सजदे में हाने पढ़ंदा सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। केंजी ता तारीफ करन केंजी में हे अरे हर को होडे टूटो लोगो पिया गाजी पास साईं वजी सणाई करे साईं वजी सोली सणाई करे हजरत अली साईं के खोंदो सोली सणाई कराए हजरत इमाम हसन के खोंदो सोली सणाई कराए हजरत इमाम हुसैन के खोंदो सोली सणाई कराए सदान अल में संजोदार वरी रस्तो वरी उनन जो पुत्र एक हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में तौहीद जो सबक ऐं ॿियो सब्र जो ऐं टियों नमाज जो हाय और साईं सजदे में नज़ार में तीर बयान में हेड़ो में तीर और पेश सब्र तीर हज़रत इमाम हुसैन जे जिस्म के दालगन बड़े जालिम चंदा ज़ाहिरान मुसाफिर शान तीर मता तीर दानो खून वहेदू हज़रत इमाम हुसैन जे जिस्म में तीर घिरदा दावन पर ज़ाहिरान मुसाफिर शान हज़रत इमाम हुसैन जरे बराबर भी लोडो न दे सजदे जी हालत में अल्लाह जे हुजूर में अल्लाह जे इश्क में एडो गुम लगो पियो जो जरे बराबर भी हज़रत इमाम हुसैन को शिरक भी न बो निकरे ज़ालिमन जो हज़रत इमाम हुसैन ईअं शहीद न थींदो इनके वञी तलवार सां मथों गर्दन ते तलवार हलाए मुंडी मुबारक धार कयो तॾहिं इहो शहीद थींदो बाक़ी तीरनि ते शहीद न थींदो जो त ख़बर ई न थी। इहा हज़रत इमाम हुसैन जी अलवेतन जी नमाज़
सलाम हज़रत इमाम हुसैन के न था क्यों जो 70 तीर तो लगे जो नमाज को न था भजन नमाज न था टोड़न सजदे को न था पाण बाहर निकलन सलाम न था क्यों एड़ो माहौल अली अकबर शहीद थियो अली असगर शहीद थियो चैन ॾींहंनि जी बुखा चैन ॾींहंनि जो न्या भाइर ॿिया शहीद थिया पिया भाटो शहीद थी पिया कासिम अहिड़े वक़्त में भी नमाज सां एॾो इश्क एॾी मोहबत जो अल्लाह ॼाणे तो सॼी दुनिया विसारे अल्लाह जे इश्क में बीठा ज़ालिम जी तलवार हलाई साईं जे मथां तलवार जी मथां ज़ालिम हलाइण शुरू कया चवे तो मां हैरान तॾहिं बि हज़रत इमाम हुसैन जे जिस्म में मालो न ॾिठो तलवार हलाईंदो तो ञा खून मां रत मां मुश्क अंबर खां वधीक मूंखे ख़ुशबू थी महसूस थिए शैतान उन जे अखियुनि ते पटियूं चाढ़े छॾियूं अहिड़ी शइ ॾिसनि पिया तॾहिं बि दिमाग़ उन्हनि जो जाइ ते न पहुतो जंहिंजे जिस्म में अल्लाह अहिड़ी ख़ुशबू रखी जो नबी साईं जन फरमायो साईं जन सिंघदा हज़रत इमाम हसन हुसैन खे तो साहबा फरमायो साईं सिंघो छो था पाण साईं जन फरमायो जेका बिश्त में ख़ुशबू महसूस करे आयो उहा ई ख़ुशबू अल्लाह हज़रत इमाम हसन हुसैन जे जिस्म में रखण फरमाई आहे हज़रत इमाम हसन जे हज़रत इमाम हुसैन जे जिस्म में या ख़ुशबू तो उन्हनि जी रत में त अलाए कहिड़ी न ख़ुशबू हूंदी न हाँ साईं हलाई दो मथों तलवार मुड़े न थी आज जो फलसफे में हाज़री मुबारक ढाल कई आज ढाल कई मैं हैरान हुआ परेशान जब बचड़न पिया हीअं जो कम वेझो कयां तॾहिं बि मूंखे इहे लफ़्ज़ ॿुधण में आया सुभान रब्बी अला सुभान रब्बी अला मुंडी मुबारक धार थी वई आहे धड़ खां तॾहिं बि चप चुरंदा तॾहिं बि तस्बीह सुभान रब्बी अला वारी ज़ुबान ते जारी आहे घणा सबक ॾेइयो हिकु अॼु सबक मां बि तव्हांखे यादि कराईंदा हिकु तौहीद ॿियो टियों ऐं चौथों वरी असां तव्हांखे जेको सबक ॾेई आहे उनखे बि दिलि में विहारे काफ़िर वारा चवंदा जॾहिं हज़रत इमाम हुसैन जी मुंडी मुबारक सां वापसि खयूं पिया वञूं रस्ते सां असांखे चप चुरंदे नज़र आया असां कम वेझो कयोसीं असांखे ई लफ़्ज़ ॿुधण में आया यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम सूरत यासीन शरीफ कुरान शरीफ जी तिलावत कमा यो पैगाम दैया तसाल वे तुंजो एडो कुरान शरीफ सां प्यार त जो निंड में जाग में दुनिया जे जान में जेसिताईं असां जिंदा तॾहिं बि कुरान शरीफ जी तिलावत कंदा रहंदासीं पर शहीद थियण खां बाद में बि असां कुरान शरीफ जी तिलावत पंहिंजे चपंदो खत्म न कई ज़ुबान तो कुरान शरीफ जी तिलावत असां खत्म न कई अजीजो एडो असां तव्हांखे पैगाम ॾेई आहे कुरान शरीफ जी मोहबत जो तालुक जो ऐं पंजों पैगाम तव्हां असांखे हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में पर्दे वारो ॾेई छाजो ॾेइयो ॻाल्हायो नथा इहा ॻाल्हि त वरी कंहिंखे वणे ई नथी पर्दे वारी कूड़ा खणी किसा कंदा आहिनि त हीअं साईं अल बेतनि जा पर्दा लथा हीअं रवाल अल्लाह ॼाणे थो ज़रे बराबर भी बेपर्दगी न थी करबला जे मैदान में
हज़रत इमाम हुसैन सां जेके भी मस्तूरात गॾु हुयूं असां जूं अमड़ियूं अल्लाह ॼाणे थो उन जे मुंहं खे त कंहिं न ॾिठो पर हथनि पेरनि ॾे बि कंहिंजी नज़र न पई एॾो पर्दे में रखे एॾो हया में रखे असां तव्हांखे इहो पैगाम ॾई आहे त अहिड़े वक़्त में बि मुंहिंजा घर जा भाती पर्दे खे दाइमे क़ाइमु कयूं आया जेकॾहिं तव्हां असांजो आशिक़ तव्हां असांजो पाण गुज़ार पिया सॾायो त पंहिंजे घरनि में पर्दो पैदा कयो तव्हांजा ॿेड़ा ई